लग मोहम्मदपुर जो रहवासी अब्दुल सत्तार सोलंकी बाअसर वडेरन खिलाफ मासूम ॿारनि समेत एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ अब्दुल सत्तार सोलंकी जो चवण हो त मां गरीब आहियां, मुंहिंजी गैर मौजूदगी में बाअसर वडेरा मुंहिंजे घर में घिड़ी औरतुनि मथां तशद्दुद कयो आहे ऐं घर जो लोड़ो ड्राहे पट कयो आहे। बाअसर वडेरा मुंहिंजे घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था। मां गरीब आहियां। SSP घोटकी ऐं तमाम वसवारनि खे मुंहिंजी अपील आहे त बाअसर वडेरनि खां मूं गरीब जी जान छॾाए मूंसां इंसाफ़ कयो वञे। अब्बा लोड़े जो मसला जहाजो अॻे दफ़े वाह पटासीं, वरी ॿीहर वाह पटासीं। छोकिरी नियाणी कल्ह उड़ीसा विढ़िया आहिनि, ॿुधी जेका झलियो आहे त वेड़ा उड़ीसा विढ़िया आहिनि। अॿे दफ़े छोकिरी उहा हुते पई आहे, ॿुधी न भाउ। रोज़ वाह पटाता, हिकु ॿ ॾींहं छॾे वाह पटाता, ॿिए हर कंहिं न कंहिं हथु न हणो अथनि त असां इन ॿिए जो पटंदा आहिनि। वाही कयो त जीअं सम्झे अगरि असां मांजे खां असांजे घोड़े घोड़े फैले घुमे था वाह पटाए, मांजा वण हर शइ पटाए छॾी।